हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो त जंहिं शख़्स हिकु भेरो मूं ते दुरूद पढ़ियो त अल्लाह तबारक व तआला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो। यानी दुरूद जी ये फ़ज़ीलतुनि दुरूद पढ़ण जे लाइ ये भलाई आहे। ऐं दुरूद नारिया पढ़ण जी फ़ज़ीलत छा आहे, उन्हनि जूं भलायूं कुझु हेठि उनवान करियां थो। नंबर पहिरीं, दुरूद पढ़ण सां अल्लाह ताला राज़ी थिए थो। नंबर 2, दुरूद पढ़ंदड़ ते मदीने वारो साईं तमामु घणो ख़ुशि थिए थो। नंबर 3, दुरूद पढ़ंदड़ आख़िरत में महबूबनि सां गॾु हूंदो। नंबर 4, दुरूद रिज़्क़ में बरकत ऐं ख़ुशहाली आणे थो। नंबर 5, दुरूद घणो पढ़ंदड़ ते हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत वाजिब थिए थी। नंबर 6, दुरूद गुनाहनि खे मेटाए थो। नंबर 7, दुरूद दर्जनि खे वधाए थो। नंबर 8, दुरूद बख़्शिश जा दरवाज़ा खोले थो। नंबर 9, दुरूद अमलनि खे पाक करे थो। नंबर 10, दुरूद दुआनि खे क़बूल कराए थो। नंबर 11, दुरूद जबलनि जेॾा नेकिन जा अंबार अता करे थो। नंबर 12, दुरूद दुनियावी मुश्किलातूं हल करे थो। नंबर 13, दुरूद गमनि दुखनि परेशानियुनि ॻणितियुनि खे ख़त्म करे थो। नंबर 14, दुरूद पढ़ण वारे खे हौज़े कौसर नसीब थींदो। नंबर 15, दुरूद दोज़ख खां बचाए थो। नंबर 16, दुरूद जन्नत जो हक़दार बनाए थो। नंबर 17, दुरूद मुअल्लल दिल के ज़ियारे थो। यानी किताब जो हवालो है तरीक़ुल जन्नत, यानी जन्नत जो रस्तो। त अॼोके मौज़ू में मूं ॿुधायो त दुरूद जूं फ़ज़ीलतूं, दुरूद सां कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा थियनि था। ऐं अॼुकल्ह जे माण्हू में जेकी परेशानी रहे थी, माण्हू परेशान रहे थो, त उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो पैगाम आहे त दुरूद नारिया खे कसरत सां पढ़े। हलंदे फिरंदे पाक ज़बान आहे उनजी दुरूद नारिया खे पढ़े त जेके मूं शयूं ॿुधायूं इहे सभु उनखे अता थींदियूं ऐं कॾहिं बि उनजी रोज़ी में तंगी न थींदी। उनजी माल मिल्कियत में अज़ ख़ुदि बरकत पवंदी। उनजी ज़मीन हुजे, उनजो कारोबार हुजे, उनजो दुकान हुजे, माल हुजे, कहिड़ो बि हुजे, जॾहिं ही दुरूद नारिया पढ़ंदो त अल्लाह तबारक व तआला उनजी रोज़ीअ में, उनजी माल में, उनजी मिल्कियत में, उनजे इल्म में, उनजी उमिरि में बरकत अता कंदो। त दुरूद नारिया जी इहा फ़ज़ीलत आहे। ऐं दुरूद नारिया जेके खपे उहो मूंखां पर्सनल थी अचे, उन्हनि खे लिखी ॾींदुसि इंशाअल्लाह ऐं फ़ी सबिलिल्लाह अल्लाह जी राह में। त दुरूद नारिया खे तमामु घणो दिलि कसरत सां पढ़ो। दुरूद इब्राहिम पढ़ो, दुरूद ॿिया बि अलाई उहे पढ़ो, दुरूद हाशमिया उहे पढ़ो, जेके दुरूद सवला लॻनि। छो नबी साईं जे मथां दुरूद तव्हां हिकिड़ो दफ़ा पढ़ो था त अल्लाह तबारक व तआला तव्हांजे मथां 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो। ऐं दुरूद पढ़ण सां अल्लाह ख़ुदि राज़ी थिए थो। जेकॾहिं अल्लाह राज़ी थिए थो त हुन खां मथे ॿी कहिड़ी शइ आहे। यानी अल्लाह राज़ी थिए थो त दुनिया बि आख़िरत, दुनिया बि सही थी वेंदी त आख़िरत बि सही थी वेंदी। त अल्लाह पाक खां दुआ आहे छा असां मुस्लमाननि खे दुरूद पढ़ण ऐं सम्झण, उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व मा अलैना इल्लल बलागुल।